महिरबानी अदा। डॉक्टर शेर मेहराणी, चेयरमैन सिंधी लैंग्वेज अथॉरिटी। ऐं मेहरान टीवी खे उनजी 19 सालगिरह जूं खोड़ सारी मुबारकूं थो ॾियां। ऐं मेहरान टीवी सां हिकिड़ो अहिड़ो नातो आहे जेको ॼण त धरती सां आहे, जेको ॼण त लतीफ़ सां आहे। छाकाणि त मेहरान टीवी शायदि सिंध जा जेके सिंधी जा टीवी चैनल्स आहिनि उन्हनि में इहो वाहिद चैनल आहे जंहिंमें उथंदे ई लतीफ़ जी ॿोली असांखे ॿुधण में मिले थी। ऐं सॼो ॾींहुं कंहिं न कंहिं सूरत में लतीफ़ी रंग हिन में शामिलु आहे। लतीफ़ी रंग असांजो पंहिंजो रंग आहे, ईअं ई मेहरान टीवी असांजो पंहिंजो चैनल आहे। ऐं असां सभिनी खे खपे त मेहरान टीवी जे लाइ जेतिरो कुझु करे सघूं उनजे वाधारे लाइ उहो पंहिंजो किरदारु अदा कयूं। ऐं हिकु दफ़ो ॿीहर समूरी टीम खे हिन ख़ूबसूरत चैनल जूं सालगिरह जूं तमामु घणियूं मुबारकूं ॾियां थो। सिंध जी सुञाण सिर्फ़ मेहरान।